जंहिंजो पहिरियों अखर साॻियो हुजे उहो तजवीज़ हर्फ़ी में शुमार थो थिए। हाणे उर्दू या फारसी या अंग्रेज़ी या सिंधी उनमें फ़र्क़ु इहो आहे त सिंधी में तजवीज़ हर्फ़ी असांजी कमज़ोरी आहे। तजवीज़ हर्फ़ी खां सवाइ असांजी शाइरी मज़ो कंदी कोन्हे, रुखी लॻंदी आहे। पर हुननि जा शेर बग़ैर तजवीज़ हू जेकॾहिं ॿ तजवीज़ हर्फ़ी इस्तेमालु था कनि त उनखे उहा वॾी ॻाल्हि पसंदि सही सम्झो न। पर मौलवी साहब या बिटाई साहब इन्हनि त तजवीज़ खां सवाइ शेर चयो ई कोन्हे। तजवीज़ हर्फ़ी जो मामिलो इहो आहे। इन करे सनाए बदाए ते जेको कमु थियल हो उर्दू या पर्शियन में या उनमें जेके उन जा पैरामीटर्स ठहियल हुआ, यानी जेके हदूं मुक़ररु कयल हुयूं त बाबा काफ़ियो छा आहे ऐं काफ़ियो कीअं इस्तेमालु थींदो आहे, रदीफ़ छा आहे, पोइ वरी कयो ॿ काफ़ियनि ताईं उहा बंदि हुई सही, यानी ज़ू काफ़ियत आहिनि। यानी को शाइर पंहिंजे गज़ल में जेकॾहिं ॿ काफ़िया थो इस्तेमालु करे, हिकिड़ो काफ़ियो न, हूं त आम हिकिड़ो काफ़ियो हूंदो आहे न, पर ॿ काफ़िया इस्तेमालु थो करे त उहो थी वियो ज़ू काफ़ियत आहिनि गज़ल। हाणे हिते यानी असांजी सनाए बजाए बंदि हुई सही, ठीकु आहे। पर मौलवी अहमद वाला टे टे चार चार पंज पंज काफ़िया बि इस्तेमालु कया आहिनि। वाह, सम्झो न। हाणे उनखे नालो छा ॾिजे, हिकिड़ो सवाल थो पैदा थिए सही, त भई हिकिड़ी ज़ू माना ॿ, हाणे ज़ू काफ़ियतनि खां ॻाल्हि त चढ़ी वई, हाणे टे काफ़िया पियो इस्तेमालु करे, हाणे उन लाइ नालो खपे। त डॉक्टर साहब यानी उन ते इहो क़दम खयो त यानी उन लाइ नालो बि इनोवेट कयो, यानी घणे नालो ठाहियो हो, हाणे ही पैरामीटर्स खां क्रॉस पियो करे सही। ऐं तंहिंखां पोइ मिसाल जी ॻाल्हि, वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त हाणे तजवीज़ ताम असीं शेर जे विच में त इस्तेमालु करे सघूं था। जीअं बिटाई साहब जो शेर आहे त को मिड़ियो ई को पर अणसुई ओखो घणो, ठीकु आहे न। सिख वंदियनि खे सैयद जे को बि हिकिड़ो को, त हाणे इन नमूने सां को लफ़्ज़ अचनि पिया विच में। पर गज़ल जे घाड़े टे में विच में त तजवीज़ ताम इस्तेमालु थिए, पर काफ़े में त इस्तेमालु मौलवी साहब कई आहे। सॼा गज़ल तजवीज़ ताम, सॼा टोटल गज़ल, माना टोटल गज़ल, ईअं कंहिंजी कंहिं शाइर जो कोन्हे, टोटल गज़ल तजवीज़ ताम में हुजे। पर वॾो कमाल थी वियो आहे, मौलवी साहब चंद गज़ल अहिड़ा चया आहिनि जंहिंजे रदीफ़ जेको आहे सो तजवीज़ ताम में ठहियो आहे। जी मींहुं वसण जी मुंदाई पार कर, हाणे पार कर, खेल हुन खुण ते खिणण जा पासो पार कर, ठीकु आहे न। सिर्फ़ु इहो हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे तजवीज़ मुरकब आहे, बाक़ी सभु ताम आहे। झोलियूं जेदिन से चूंडिम काल पेरूं पांद में, अॼु लहे है न हित को हेकड़ो हेकार कर, हेकार काफ़ियो, कर रदीफ़, माना कहिड़ी, मुंहिंजी केरु कर लहण वारो कोन्हे, ठीकु आहे न। हित खटूं भाउ, हिते बि ॾिसो साॻी मुरकब ऐं उहो हिसाब में, हित खटूं भाउ तो वटि खटूं आहिनि, हुत खटूं भाउ, हित खटूं भाउ, हुत खटूं भाउ, खीर खेरियूं ॿेड़ियूं, ॼाम ॼारियूं ॼम अथम, जायस न तुंहिंजे ॼार कर, तुंहिंजे हिन ॼार में फासण लाइ कोन ॼाईंदुसि, कर। हाणे हिन कर ॾिसो इहो रदीफ़ आयो, इनजी माना हुन खां ॿी थी, पर आयो लास्ट में। रदीफ़ लफ़्ज़ी माना ई आहे जेके पाण चवंदा आहियूं ॿेलड़ो, ॿेल वेहण, जेको काफ़े खां बाद में ईंदो आहे। पर मौलवी साहब उहो शाइर आहे जंहिं रदीफ़ विच में बांधो आहे, सम्झो। हाणे ही त कमाल जो जेको घाड़े पियो आहे मौलवी साहब जो, त की क़यामत ॾींहं खणंदे ई कंदे कमकार कर, ऐं उमिरि तुंहिंजा जेकॾहिं इहे धंधा आहिनि त पोइ क़यामत जे ॾींहुं कंध मथे कीअं खणंदी आहे। तव्हां ॾिसो न, छम छम तिमी झुड़पुर झिमी आगम घिमी कई नीअं, हू वसे विच में वलारन पुण झली हिनकार कर, हिन बची कुंडो ई पासो झलियो, हैं पुण झली हिनकार, हिनका कार पई वॼे, हिन बची यानी झलियो आहे। त हाणे जेको आहे अॻु तरायनि तांग न आहे कई वरी तारनि तवार, ठीकु आहे। अॻु तरायनि तांग न आहे कई वरी तारे तवार, कर रखियो करते कर, वरी हिते विच में कर रखियो करते रखर ॾे की न कारूं भार कर, ही जेको निशान पाणी हणी वेंदो आहे न,
तो यानी कारोबार जेको ककरनि जो आहे सो निशानी कोन थो ॾे, अंत ई पंहिंजो कोन थो ॾे केतिरो वस। हाणे इहे तजनीज़ ताम जा जेके यानी रदीफ़ मौलवी साहब इस्तेमालु कया, टोटल गज़ल माना हिकिड़ो त हूंदो आहे त हिकिड़ो शेर हुजे, सही, हिकिड़ो बैत हुजे, सम्झो। हाणे असां वटि जीअं मिसाल जी ॻाल्हि पोपटी आहे, त पोपटी में तजनीज़ ताम बि आहे, तजनीज़ मुरकब बि आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ो जेकॾहिं शेर आहे त मारवी मारुन मजा ये पई पढ़ाए पोपटी, पोपटी, हाणे पोपटी इहो गॾु लिखिबो, ठीकु आहे, इहो नालो आहे गॾु, हा हिकिड़ो नालो आहे। हा, मारवी मारुन मजा। हवा पहिरीं थोरी चांहि कयो न सर चांहि न हींअर पीती आहे, निधि मां पी निकिता आहियूं, पाणी पींदा आहियूं। ऐं त पींदुसि न हवा। हा तव्हां भले पियो। तव्हीं पियो। हा, त मारवी मारुन मजा ये पई पढ़ाए पोपटी, हू पई पढ़ाए पोपटी, पोपटी पाणी परदे फलाणे इते टुटंदो पोपटी, अखि पोपटी, पोपटी, इते ॿ शयूं थी वियूं, इते मुरकब थी वियो। इहा तजनीज़ मुरकब थी, अखि पोपटी। अॻे इनखे तजनीज़ ताम में खणंदा, इहो फ़र्क़ु डॉक्टर साहब वाज़े कयो। हक़ीक़त ई आहे, अॻ में असांखे त ख़बर न हुई। हाणे वरी जेकॾहिं तजनीज़ ताम में खणूं त मिसाल सुध पखनि जी ॾे पखी अहिड़ो हा पोपट पोपटी। हाणे पोपट माना न पोपटी मादी हुनई, पोपटी, हा इहा गॾु लिखबी, ठीकु आहे न। काम जा कमज़ोर हूंदा छा जलींदी पोपटी, पोपटी हिते अलॻि लिखो, ठीकु आहे न। पर हू पखे पोती पवारनि पार पीतई पोपटी, हाणे हिते गॾु लिखबो, पोइ सारी पोइ अलॻि, पटी यानी छिडी झण जेके पाण सम्झो न। हा त हिते मौलवी साहब जेके माना किथे गॾाएसि पियो, किथे तोड़ेसि पियो, सम्झो न। ऐं नाले वारी मिसरा कीअं आहे, हिन अहमद अंब अंदर में छा पबी सम्झे पिपू, हुन मञर मोड़े पांद में मक पोपटी, पांद में मक पोपटी, पोपटी। हा हाणे इहा जॻह तजनीज़ ताम ऐं तजनीज़ मुरकब जा जेके इस्तेमालु। डॉक्टर साहब इहा शइ वाज़े कई आहे। हा, यानी इहा शइ वाज़े कई आहे, तंहिंखां पोइ डॉक्टर साहब हुनजे जुज़ियात में वियो आहे। सही, यानी हिकिड़ा त हूंदा आहिनि कुलिया, सही, कुलियात में माना कुलिया में कुली असीं हुनजो ॿुधायो आहे तजनीज़ ताम, यानी हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ या चंद अहिड़ा लफ़्ज़ जिन जो उचार साॻियो, लिखणी बि साॻूणी, माना अलॻि हुजे। पर डॉक्टर साहब हिकिड़ो वरी हुनजे जुज़ियात में इहो वियो आहे त लाड़ में जेको आहे मिसाल जी ॻाल्हि त असां आख़िरी हर्फ़ असां वटि साइलेंट हूंदो आहे, सही, जीअं उमर या उमरो, उमर असीं उमर चवंदा आहियूं, रे खे साइलेंट कंदा आहियूं, सही, यानी उन ते असीं जज़म हणी छॾींदा आहियूं, इहो लाड़ जो उचार आहे। पर ग्रामर जे कानून जे हिसाब सां त को लफ़्ज़ उमर हूंदो त उन ते रे ते ज़बर ईंदी, कंहिं ते पेश ईंदी, कंहिं ते ज़ेर बची सघे, ठीकु आहे। आख़िरी हर्फ़ जी ॻाल्हि। जी हा। हाणे डॉक्टर साहब जो चवणु इहो आहे, ऐं चवां थो हिकिड़ो क्लिप डॉक्टर साहब ते भले थी वञे हलियो, वीडियो ठाहींदा आहियूं, हले पियो लाइव, त इहे न त खणी दोबारा बि ठाहींदासीं। जी हा। इन ते हिकिड़ो त आमदनी सां प्रोग्राम कंदुसि, हिकिड़ो डॉक्टर साहब ख़ुशि थी वञे भले। सही, त डॉक्टर साहब जो चवणु इहो आहे तुंहिंजे जिनी जुज़ियात में वियो आहे, यानी जीअं वाट वर 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 कना वर वर वरे वर चवन, ठीकु आहे। वाट वर वर यानी वाट वर वर आहे, वर कना यानी उन वर खां, जी हा, वर वर वरे त्यूं वर चवन, वापसि वर, हनो वाट वर 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 कना वर वर वरे त्यूं वर चवन, बार बार चवन थियूं त मोटी अच, ठीकु आहे। वर लंघे वर गोल वर न ॾींदी वात वत। हाणे थियो त जत न रत भाई न भत भाई, भेरनि कहिड़ी बि भत न, मूं हिनखे कयो आहे भेरनि कहिड़ी त भत, सही। जॾहिं मुंहिंजे रत जा भाई बि कोन्हे, भत जा भाई बि कोन्हे, त मूंसां कीअं ठहंदा, ठीकु आहे, हू ठहनि न ठहनि, सही। पर आऊं जेका आहे सा उन्हनि जे पुठ जेको माना पंहिंजी जान ॾींदुसि, सम्झो न। हू ठहनि न ठहनि, जत न रत भाई न भत भाई, भेरनि कहिड़ी त भत, पोइ कीअं
तिन जतन जेडियूं जदी कई जिन्हें जो मुंहिंजी जान जड़ी गई है वींदसि जित बि जत आऊं उते वेंदुसि जिते जत ई हूंदा हीअ जो आहे न त मोकिलियई सनिया सॼणा सनियो त सुभाणे जेको सफ़र थिए थो वञा त जिते तूं मूं बि मंज़िल उते मको तोड़े मिसर घुरियो हाँ ॻाल्हि इहा आहे त उहा मंज़िल असां मंज़िल आहे कोन जिते तुंहिंजी मंज़िल आहे असांजी मंज़िल बि उते आहे सम्झो त हाणे यानी डॉक्टर साहब इन मुंहिंजो मक़सदु इन जुज़ियात में आहे त वर 11 वर इस्तेमालु कयो सही हाणे हिकिड़ो वर इन में अहिड़ो आहे जंहिंमें रे ते पेश आहे सही हिकिड़ो वर अहिड़ो आहे जंहिंमें रे ते ज़ेर है ज़बर है सही त इनखे डॉक्टर साहब यानी तजनीस नाक़िस में खणे थो सम्झो मुंहिंजो मिसाल जंहिंमें ज़ेर ज़बर जो फ़र्क़ु हुजे पर उचार सां गुण हुजे उहो तजनीस नाक़िस सम्झो त हाणे इन नमूने सां माना डॉक्टर साहब पर मूं डॉक्टर साहब खे चयो त असांजे लाड़ जी कमज़ोरी इहा आहे त असीं पोयों अखर साइलेंट करे छॾींदा आहियूं सही तंहिं करे उहो असीं उनखे तजनीस ताम में ई खणंदासीं वाट वर 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 कना वर 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 हेठि वर वर सम्झो त इहो लाड़ जे हिसाब सां ॿोली जो लहजो आहे पंहिंजो हा पर हू ज़ेर ज़बर जे हिसाब सां खणे थो शाम मुंहिंजो शाम से मस शाम मुंहिंजो शाम से मस शाम ते ज़बर सुबुह तोड़े शाम तो शाम तो हाँ सुबुह तुंहिंजो शाम तो ईअं की जी हाँ शाम तोड़े शाम मुंहिंजो शाम से मस सुबुह सुबुह तुंहिंजो शाम तो ठीकु आहे 60-70 गुज़री पुठियां रहंदो वञी रब रब नाम तो नाम तो जाम जामा तो ढकाया जाम पीतम जाम तो जाम तो हिते बि तजनीस ताम आहे जाम पीतम जाम तो इहो तजनीस ताम ॿ जाम लॻे सही ठीकु आहे सुबुह तोड़े शाम आऊं शामतन खां शाम तो ठीकु आहे सुबुह तोड़े शाम आऊं शामतन खां शाम तो शाम तो तुंहिंजी शाम मुंहिंजी शाम जल शाम जल ऐं तुंहिंजी शाम पवां थो शाम उजारे थो सम्झो शामतन खां शाम तो हाणे शाम तूं जल मुंहिंजी शाम जल न सही शाम तूं पल तेरी गॾाए छॾीसि मुरकब करे छॾीसि सही होॾां वरी जेको आहे तामा मुरकब शाम तूं पल शाह शाहूकार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾे दातार तो वरी हुनमें तव्हां ॾिसो त तोए तिलसम ताइफ़ा सर्कस सिनेमा सुबुह शाम शाम वरी ॿियो शाम जो तस्करो बि सर्कस सिनेमा सुबुह शाम सुबुह शाम शाम शहरनि में घुमनि शौक़ीन जहिड़ा शाहे शाम शौक़ीन अहिड़ा जहिड़ा शाम जा किंग पिया हलनि सीरिया जा किंग जेके आहिनि से शौक़ीन जहिड़ा शाहे शाम ए शाम जे ख़ुदि शाह तां विझंदा सुबुह या शाम 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 या मोहिजी छा त शाम जे शाह तां पवंदी शाम जो या सुबुह जो केरु आहे जो अजल खां पोइ झले था शाम शाम पी न मां सोरो न सस अल्लाह बस बाक़ी हवस हिते त निस्ताम खणी वियो शाम माना हिकिड़ो ॿ मिसाल 3 मिसाल 4 मिसाल त तव्हांखे हर शाइर में मिलंदा पर पूरी शाइरी तजनीस ही त आऊं त अञा शाइरी जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि ही तजनीसनि जो पहलू आहे इन खां पोइ सनतनि जो पहलू आहे सही सनतनि खां पोइ उनजा फ़िक्री पहलू सनतन ते थोड़ो ॻाल्हायो सनतनि ते अञा डॉक्टर साहब जो कमु माना आहे उनजो पुटु PhD करे पियो उहो पर सनत जेका आहे जी मिसाल जी ॻाल्हि जी किनायो आहे सम्झो न किनायो यानी हिकिड़ी जंहिंखे पाण सवली सिंधी में चऊं त रूमाल में वेड़े ॻाल्हि करणु सही ठीकु आहे न सही या जीअं सनत हिकिड़ी आहे जीअं पाण चवंदा आहियूं त पर्सनिफिकेशन अंग्रेज़ी में चइबो आहे उनखे हाणे असां त अंग्रेज़ी में घणो पढ़िया आहियूं त के बेजान शइ खे जानदार जूं सिफ़तूं ॾेई बयानु करणु सही का घड़ी गुल सां कई मूं गुफ्तगू गुलज़ार वटि हाणे गुल महबूब आहे या गुल जेकॾहिं हू आहे त हाणे गुल में ॿुधण जी सलाहियत त कोन्हे न हा रुॻो ॻाल्हाए थो न सही ठीकु आहे न जी काल कंडनि जूं कुआरूं बाहे बेड़ा बाग गुल अॼु ॿिनी बरसाति बुलबुल जो बयानो पीतर ठीकु आहे न हाणे मोदी साहिबु चए थो त काल कंडनि जूं कुआरूं यानी कंदनि लानतूं पई विधियूं यानी कंदनि
फिटकारूं पे विधियूं, धुतकारूं पे विधियूं। अॼु बिनी बरसाति बुलबुल जो बयानो ॿी तरह। हाणे कंटनि जो कमु त ॻाल्हाइणु कोन्हे न, न हां या सिज अरमान कंदो आहे छा, सॼण जे साम्हूं अॼु सिज उभर कर जेको आहे अपर अरमान कीता। मोदी साहब चए थो न, बिना घोड़े हज़ारे गोहर्त में सद बार सदके जान कीता। हां त हाणे उनजो जेको आहे सिज त अरमान कोन कंदो आहे न, सिज में हिस्स कोन्हे न, पर उभर कर सिज अपर अरमान कीता। सही सम्झो न। हाणे मोदी साहब ॾिसो कीअं थो चए त हाणे इहे सिर्फ़ु ऐं पर जेकॾहिं सिज चंड या आसमान या ज़मीन या अहिड़ी बेजान शइ या जेका बि असांजे हिसियात में अचे थी महसूसात में, पर उनखे जेकॾहिं ख़िताब कजे जीअं ऐं चंड, सम्झो जी भिटाई साहिब जो चंड चवाए सच मथियां उहो न भाई, त हाणे इहो ख़िताब आहे, इहो पर्सनिफिकेशन, इहा सनत आहे, यानी जानदार जो सिफ़तूं ॾेई उनखे ख़िताब करणु। सही सम्झो न। चंड खे ख़िताब करणु, जीअं मोदी साहब चए थो सिज मुंहिंजो सॼण सोन सॼो सिक त सिकाए, हां सिज मुंहिंजो सॼण सोन सॼो सिक त सिकाई, सिकायईं, जे लाल लिंगन खां तो लॼी पो लिक त लिकाई। जे लाल लिंगन खां तो लॼी तो पोइ लिक त लिकाई। हर पार मता हुल्त करन फुल में कढ़न गुल, करन फुल कबो आहे न, जी हाँ हां ॿी चुर न चुरण जाए चवनि चिक त चिकाई। इहो चिकण, चिकण माना मुंहिंजो अर्क कढी छॾणु। सही जी भिटाई साहब जो बैत आहे न त पचा खामा पजरा लुछा ऐं लोचा। लोचा, ही सड़ण जा स्टेज आहिनि। सही पचण पजरण खामण ही स्टेज आहिनि, माना वधंदो वञे वधंदो वञे वधंदो वञे, तव्हांजो जो अर्क निकिरी अचे इहो चिकी। ॿी चुर न चुरण जाए चवनि चिक त चिकाई। इंसानियत इंसान ते एहसान अजब आहे। इंसान खे इंसान बनायो वियो आहे, इंसानियत इहो एहसान को मामूली ॻाल्हि त कोन्हे। पोइ जो ढोर बने ढोल मां चओ ढिक त ढिकाई, पोइ ही ढोर थियो आहे न, ही ढोल मां ढोर थियो आहे। सही है न। हैं हाणे ॾिसो न त दिलबर खे चवे दिल त ॿ टक टिक त टिकाई, ॿ टक ॿ वेला। दिलबर खे चवे दिल त ॿ टक टिक त टिकाई। ॿियो हिन में कहिड़ो काफ़ियो थो अचे? मूंखे यादि कोन्हे। अजीब गज़ल आहे, अजीब। जे लाल लिंगन खां थो लॻी लिक त लिकाई। सम्झो न। अधु राति थिए आमद ते इल्हामे इलाही, दरिया में दुंगी दूर धिको धिक त धिकाई। सम्झो न। अधु राति थिए आमद ते इल्हामे, अजीब माना हिकिड़ो यानी गज़ल जो हिकिड़ो अजीब अंदाज़। सही सम्झो न। दाणे ते पीए दाम में दिलि, तूं दाणे में फाथी आई न, छिक त छिकाई। हैं हाणे छिक त छिका, हाणे 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 ज़ोर लाए। दाणे ते पीए दाम में दिलि, भला ही चांहि ते भुजिया बि आहे जो अची नज़र बि तव्हां किधर कयो। ईअं न कयो, ईअं न कयो। तव्हां किताब जो फोटो ज़रूरु करो। जी हाँ तव्हांखे किताब वठंदा रहियो। किताब मूं वटि आहिनि ई ॿ। हिकिड़ो मूंखे ॾे। पोइ साईं खे, साईं खे वरी घुराए वठिजां, साईं खे ॾींदो तूं हिते ॻाल्हाइजे पोइ खणे हुन पढ़ा न, मूंखे हुन ते ख़बर ई न कोन्हे। त फोटो वोटो कढे, ये फोटो कढ शहर ख़्याल में कोन्हे कब से वेठो आहे। पर हुतां किताब वठी दोस्तनि खे वठणा आहिनि। बिल्कुलु हा वठंदा आहिनि सभु सर। ठीक है न? ये पढ़जो त भला साहब जी तव्हांखे इंशाल्लाह। दोस्तो अस्सलाम वालेकुम। अॼु असां साईं ज़रार रुस्तमानी असांजो इंतहाई मानाइतो ऐं मोहसिन, जंहिं मौलवी साहब ते तमामु वॾो तहक़ीक़ी कमु कयो आहे। साईं सां अॼु लाइव कचहरी तव्हांखे ॿुधायां पियो, असां सां जुड़िया रहिजो, असांखे ॿुधंदा रहिजो। अॼु स्पेशली गच ॾियण खां साईं सां कचहरी कोन थी हुई ऐं असांखे साईं जी इलाही सारी सिक बि लॻी। सो साईं खां मौलवी साहब जे कुलिया ते जेको साईं कमु कयो आहे, उन ई हवाले सां साईं सां अॼु हिकिड़ी यादगार कचहरी कयूं पिया। असांखे ॿुधंदा रहिजो। मौलवी अमन मल्हा जी शाइरी में तजनीसन
जो तहक़ीक़ी अभ्यास असांजे इंतहाई माना ते ऐं मोहसिन डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखी साहब हिकिड़ो बहितरीनु नॉलेज वारो किताबु छपायो आहे, लिखियो आहे संस वरी महिनत आहे। हिन तरह जो किताबु हिन खां अॻु में कॾहिं बि असां वटि कोन थियो आहे। हूअं गॾियल तौर ते त काफ़ी किताब छपजंदा रहिया आहिनि, पर हिन खां अॻु में हिन तरह सां मौलवी साहब ते जीअं तजनीस सरफ़ी या तजनीसन ते हिन खां अॻु में को बि किताबु कोन छपजी सघियो, त डॉक्टर साहब जी महिनत खे सलाम आहे। ऐं हिन ते बाक़ाइदा ॻाल्हाइबो, बाक़ाइदे बिल्कुलु ॻाल्हाइबो। साईं कादर बख़्श चालपुर डिप्टी DO बदीन लिखे थो त अहमद मला खां सवाइ ॿियो साईं ज़रार साहिब चए थो त जेकी ॾिठो मूं ॾिठो अदियूड़ी अवां छा ॾिठो। हा बेटाई साहब जी वाही है, जेकी ॾिठो सो अदियूड़ी भेनर अवां छा ॾिठो। मंज़ूर अली बलोच। सैयद नाम सचो, मोहम्मद नाम मिठो, बेटाई साहब जी हाँ। जेकी ॾिठो सो बस। अब ॻाल्हि इहा आहे न त मौलवी साहब जो जेको अंदाज़ आहे न, महिरबानी रशीद मरी महिरबानी जी पढ़ां जी हा पढ़ बिल्कुलु। हा या तूं ॻाल्हाए न हा मूं ॻाल्हाए वठो। तिरकण त तोड़ ताईं तोड़े न तिरक झटपट। हाणे इते झटपट इते बि तजनीस ताम हिकिड़ी हणे थो सही सम्झो न। मिसाल जी ॻाल्हि, तड़ तड़ तबल तबाही को ॾींहुं ॿ शह शाही जमपीर जुंग शाही जनहाण झिरक झटपट। बलोचिस्तान वारो सही ॿ झटपट, हिकिड़ो झटपट माना जल्दी जी हा, ॿियो झटपट बलोचिस्तान वारो ज़िलो आहे जाफराबाद खां मथे। जनहाण झिरक झटपट नेबा थिए न नाणो, नाणो कोन फबंदो सिर माल मुफ़्त माण्हू। माल ते माणा खे कबण जाए अकलमंदी थोरी सही वजाई ॻाल्हि बोले साहब बिल्कुलु। सिर माल मुफ़्त माण्हू छो हाणे ई हणनि हाणू सिर में बि सिरक झटपट। असीं घणो बीठा आहिनि तूं माल ते माणा पियो करीं बिल्कुलु। हाणे ई हणनि हाणू सिर में बि सिरक झटपट। ऐं सुगड़ वेठा आहियो न सोया सुगड़ सुञाणा ते ॼाणू वॾा बि ॼाणा पर वे पसा पुॼाणा बोले न बिरक झटपट। जंहिं महिल हमरा जो लाश पियो आहे, वॾियूं महफ़िलूं मचाई हाणे ख़ामोश पियो आहे। अॼु ॻाल्हाए कोन थो। जीअं बेटाई साहब जो बैत आहे त कांगा कोह थियो पियो आहे पट तिड़को ताब न सठुई अॼु सारो ॾींहुं सठो। अॻे तिड़को ताब कोन सठुई, अॼु सॼो ॾींहुं सठो। पसी हाल संदो कांगन कांगेरो पियो कांगा त ॻाल्हि इहा आहे त सोया सुगड़ सुञाणा ॼाणू वॾा बि ॼाणा पर वे पसा पुॼाणा बोले न बिरक झटपट। सम्झो न। ही सिज सॼण लहण में छा रांदियनि रहण में पौंदे जॾहिं पहण में गुम खेल थिरक झटपट। ॿियो बि आहे न घुमण गुलज़ार में आयसि त मन झोरी झटपट। उते बि झटपट ईअं ई थो हणे, उते तजनीस ताम में थो हणे। पर हिते बि तव्हां ॾिसो न त जेके काफ़िया बिरक सिरक छिरक होशियार थी हीअं छाकाणि छिरक झटो छिरक छो थो खाईं त हाणे जेको आहे गिरक ही ॻंढ गिरक झटपट। त गिरक जेका हूंदी आहे ॻंढ जेका त सिरक खिरक बिरक सिर ते संजे सुबुह सॾ धारा धणी न धुरगड़। धुर के नमाइट बि कोन हलंदा धणी आहे जेको हलंदो। हाणे आमद असुर थियो छॾ आराम इर्क झटपट। ही इर्क आहे। हाणे ही इर्क ॾेई छो वेठो आहीं हाणे 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 सॼो घुरी वियो। हाणे असुर थी वियो। हाणे तो तुंहिंजो जेको आहे सो अञा वेठो आहीं साथ संबूड़ो जानवी जाग काफ़िलो तयारु बीठो आहे बाक़ाइदे मारूं छिकियो बीठनि छिक मारूं बेंदरा बाई त मूमल माणे आहे कबर कूकूं थी करे तूं घर इन जो घोट घोट बोले चयो। हाणे हू जेको आहे मारूं छिकियो बीठो आहे न बिल्कुलु। हाणे काफ़िलो तयारु आहे साथ संबूड़ो जानव जाग जिन चोटियूं चंदन सां धोतियूं मींडन मड़िया माणक मोतियूं फ़ख़्र छॾे से थियड़ियूं फोतियूं खाक कयाऊं पट में पोतियूं। सम्झो न।
त हाणे का कयाऊं पट में पहुती जेको आहे दिन चोती चंदन सां धोती मींदन मड़िया माणक मोती फ़कर छॾे से छेड़ियो खोती खाक कयाऊं पट में पहुती पोती विसण चूड़ा चंदन जाग दुनिया दर गुज़र जो माग साथ संभूड़ो जान बजाग। सम्झो न। त हाणे इन में तव्हां ॾिसो न त जिते बि तव्हां वञो ऐं मौलवी साहिब में वॾी ॻाल्हि इहा आहे त ख़ैर खच्चर खणंदो आहे त ख़ैर खच्चर जी तजनीस ईंदी जी खे खत खणंदो ठीक है त खे खट जी ईंदी जी ख़ै ख़ुदा ॾे वर ख़ुदी छॾ खाक मां तुंहिंजो खमीर। वाह वाह। हाणे ख़ै खच्चर आयसि ख़ै ख़ुदा ॾे वर ख़ुदी छॾ खाक मां तुंहिंजो खमीर अॻु न हुए पोइ न हूंदे अॼु भले आहीं अमीर बिल्कुलु। छो अॼु मार अॻिते मारियूं माग तुंहिंजो मांड मीर कई उमिरि जे कोट में आया विया राणा अमीर। पोइ छा थियो हाणे ठुल मथे उहो ठुल ठहियो पियो आहे न विच में उहो जेको कोट में ठलियूं ॿ लस लस चइबो अथव फिटल हथियार खे। अच्छा हा सही फिटल ॿ तोपूं पियूं आहिनि हाँ ठुल मथे ठलियूं ॿ लस ॿ तोपूं पियूं आहिनि अलाह बसि बाक़ी है न ख़तम आया विया जेके आहिनि हाय हितां जे विया न आयो कंहिं बि जानी खां जवाबु को ॼाणा कोट में कीअं थियो अमीर बिल्कुलु। ख़बर ई कोन्हे को अचे त ख़बर ॾे सम्झो न। त मल्ला साहिब जे सो पाण आयासीं पे डॉक्टर साहिब जी ॻाल्हि था त डॉक्टर साहिब यानी सनतनि ते डॉक्टर साहिब जो कमु आहे पर उहो अञा बाद में ईंदो। हीअ बि मुश्किल सां किताबु छपियो आहे सिंधी अदबी बोर्ड वारनि ऐं ज़ाहिर आहे सिंधी अदबी बोर्ड जेका आहे सो वॾी छंड छाण खां पोइ छपींदा आहिनि माना उनजी पूरी इन्वेस्टिगेशन थींदी आहे बिल्कुलु। उनजे मवाद खे जांचबो आहे त भई मवाद केतिरो मोतबर आहे सही ऐं हू बि डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखे जो नालो जेको आहे सो त हिकिड़ो रिसाउंडिंग नेम आहे जंहिंखे चवंदा आहियूं वॼंदड़ नालो हाँ रिसाउंडिंग नेम आहे पंहिंजे सिंधी लिसानियात जे हवाले सां ऐं डॉक्टर साहिब जंहिं कम में हथु विझे थो त माना हिकिड़ो यानी पूरे लगन सां ऐं उनखे पाए तकमील ताईं पहुचाए थो। सही बिल्कुलु। सनाए बधाए जो जेको मौज़ू आहे सो एॾो ॾुखियो आहे जो हर को लवा ईंदो आहे उनखां यार हाणे हिन में केरु गिड़े जीअं न घड़ी ऐं घेड़ गारा हिन घड़ी गिरदाब में ॿ घड़ियूं वणियूं किताब घड़ी ऐं घेड़ गारा हिन घड़ी गिरदाब में गिरंदसि हिकिड़ी घड़ी हू ठिकर वारी ॿियो घड़ी वक़्तु हिन घड़ी गिरदाब में पोइ पखीअड़ा पार पहुचाए ईअं कीअं या हाथी को तुंहिंजो हथ में त हणंदुसि हाम सां ॿार तुंहिंजो हथ में आहे त हणंदुसि हाम पोइ हाम हणंदुसि हले दहशत रखी दरिया धड़का धूम ॾे दम दम हले धड़का ॾे हाथी को तुंहिंजो हथ में त हणंदुसि पोइ दरिया सां बि हाम आहे तुंहिंजो हथ मुंहिंजे हथ में आहे। व्यवसाय में सुठो न त बगा बेला ऐं इहा ॾाढी ॾुखी आहे अॼु में हल नथी थिए। अच्छा ॿुधाए। हसन बसरी मूंखां पुछियो जी हाँ मूं चयो दादा इन ते असांजी सॼी उमिरि खपी वई आहे पोइ मरहूम हाजन तालपुर बि गुज़ारे वियो बगा बेला ऐं बेटा ॾियूं बगेड़े साण बेगू में सम्झो न। हाणे इहा ॻाल्हि इहा आहे त मौलवी साहिबु ॾिसो लफ़्ज़नि जा घाड़ेटा जेके हुनजा आहिनि जीअं जीअं मौलवी साहिब जा के शेर अञा ताईं अनडिसाइडेड माना जंहिंजो को फ़ैसिलो अञा ताईं नथो करे सघे त उते का ताक़ीद थियणु खपे। सही। जीअं मिसाल जी ॻाल्हि त किन खे लड़ लाहीं त किन लाइ लुड़ अंदरि लाओ करे ॾिख विहारी ॾुख बटारी ॾूर ॾोलाओ करे सम्झो न। हाणे इहे जेके मौलवी साहिब इहो त चलो ठीकु आहे ॾिख विहारी ॾुख बटारी ॾूर ॾोलाओ करे पर किन खे लड़ लाहीं त किन लाइ लुड़ अंदरि लाओ करे तूं सचो साईं वणे तंहिंखे सुखियो थाओ करी के पुछण जहिड़ा पुरींदे किन खे पछधाओ करी सम्झो न। किन खे लड़ लाहीं त किन लाइ लुड़ अंदरि लाओ करी हां वस ॿियनि जे वार नाहे वस मथम हर वार तूं वस ॿियनि जे वार नाहे हिते तनिष्ठा मणी ॿियनि जे वस में वार बि कोन्हे पर वस मथम हर वार तूं 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 मूं ते वस न तुंहिंजे रहमत जो वसकारो थिए न तूं न ॾींदे केरु ॾींदो दातार तूं वस मथम हर वार तूं महिरबानी ज़काउला अंदाज़ ॾिसो जेको हुनजो आहे त कीअं जेको शेर चवे थो
यही ॻाल्हि हूंदी आहे ॿोली असल में आउं तव्हांखे ॿुधायां न नसर ऐं नज़म जो फ़र्क़ु छा आहे ख़्याल त नज़र में वॾा पेश थी सघनि सही बिखरियल लफ़्ज़ उन्हनि जी सुहिणी ऐं हिकु सिटा ऐं माना हिकु तनासुब में तरतीब खे नज़म चइबो आहे सही ऐं हुस्न नालो ई तरतीब जो आहे सही हुस्न जी जेकॾहिं केरु तारीफ़ पुछे सही त हुस्न जी ॿी तारीफ़ आहे तरतीब नज़म सही ऐज़ा जो तनासुब में हुजण जी इंसान अहसन तकवीम आहे इंसान अहसन तकवीम आहे छो त हथ खे जिते हुजणु खपे उते आहे चीच जेतिरी हुजणु खपे रिंग फिंगर जेतिरी हुजणु खपे आंगूठो जेतिरो हुजणु खपे को दुनिया जो मुसविर हिन खां वधीक सुहिणो नक्शो नथो पेश करे सघे यानी जंहिं शइ खे जिते हुजणु खपे उते आहे इन शइ जो नालो अदल बि आहे त एहसान बि आहे ठीकु आहे अल्लाह ताला छा थो चए यामुरुकुम बिल अदल वल एहसान ऐं अदल बि करियो एहसान बि करियो ही अखियूं ॾिसण जो कमु कनि थियूं इहो अदल आहे पर ही भिरूं हिनजे मथां इहो अखियुनि जे इन इहो न हुजे हा त बि अखि ॾिसण जो कमु करे हा पर हीअंर इहो उनखे वधीक सुहिणो बनाए इहो एहसान आहे बेशक ठीकु आहे न लब जेकॾहिं कारे रंग जा हुजनि हा त बि त इहो ई कमु कंदा न पर हुनखे उहो रंग ॾिनो वियो आहे जेको आहे जीअं मौली साहब जो आहे त लब लाल लाल लाली अख खून खां न खाली पोइ दिल पर न सटंदो नाली सिख धर्म धर्म अलबत वाह त हाणे जेका आहे स लब जा कलर कहिड़ो हुजणु खपे सम्झो न रुख़सार कहिड़ा हुजणु खपनि ज़ुल्फ़ कहिड़ा हुजणु खपनि उनमें अदल जो हुजणु हुस्न इहे सभु हिकिड़ी ई माना ते मुंतबिक लफ़्ज़ थियनि था सही हुस्न तो हुस्न जेको आहे सो छा आहे मौली साहब हुनजो डिफाइन कयो न हुस्न हीरा लाल मोती इश्क हिकु ऊनो अमीक हुस्न हीरा लाल मोती आहे पर इश्क जेको आहे उनो अमीक सप अरे में सिप तरे में रे तवक्कल तूं न डर नांग ॻोल्हणा ते ओठो पियो बाक़ी जेके मोती खपनि माना हुस्न जो घोरो आई मोती खपनि न उहो साईं तरे में लहणो उते कोई मिलना पोइ इश्क जे ओड़ा ते असां आॾो न फिर मूंखे अदीब मूं सचनि मोतियुनि जे सांगे दिल समुंडनि में सटी को गोगी ता तो घोरी कोॾियूं कंधियुनि मथे मन किथां मोती मिलनि खारो सॼो खेड़ी वियो आहे गोगीतनि जो घोरो थियो आहे सम्झो न गोगीतनि जो जेके माण्हू घोरो थींदो त उनखे मोती ॿी शइ कोन मिलंदा ॻाल्हि आहे मोती लाइ जेका शइ जेतिरी क़ीमती आहे उहा ओतिरी शइ वरी जेको आहे सो महांगी बि हूंदी आहे महांगाई ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे हिकिड़ी महांगी जेको आहे क़ीमत में मोहम्मद रफ़ीक मक़सिद साहब महिरबानी हुसूल ॾुखियो हूंदो आहे हुसूल यानी उनखे हासिल करणु ॾुखियो हूंदो आहे सही जी मोती टुपा मिले थो न हासिल करणु ॾुखियो आहे हासिल करणु ॾुखियो आहे न त हाणे उनजी हासिलात जेका आहे सा इन करे मुड़ी साहब चयो न दुर पुठियां दरिया में गोता के घर कूड़ी बसो छाजे पुठियां दुर पुठियां दुर मोती है सही दुर पुठियां दरिया में सही गोता के घर कूड़ी बसोब वो गोता खाई या अमर गर्क थी इहा बि सोभ मुंहिंजे मारण जी मिलण खां पोइ मंज़ूरी बि सोभ असां मिलो सही पोइ मारण जी मंज़ूरी आहे त सूर सोबत सां न सोबत पुठियां सूरी बि सोभ वाह साईं वाह पोइ सोबत पुठियां जेका आहे सूरी बि सोभ आहे क़बूल आहे ॿुधायोसीं नूर हू त नूर आहे नूर न अला नूर नज़र नूरी बि सोभ वाह साईं वाह घणा लफ़्ज़ जेके त हाणे थो नूर हू त नूर आहे नूर हू नूर आहे नूरुन अला बल्कि नूरुन अला नूरे नज़र नूरी बि सोभ कीअं स्टाइल जेके तो ॻाल्हि पाण आयासीं हुस्न ते शाइरी में जेतिरो हिकिड़ो मवाद आहे ॿियो मवाद खे पेश करण जो अंदाज़ सही ॻाल्हि सम्झो न सही ॾिसो न असीं का शइ तव्हांखे पेश करियूं था सही पेशकश बि हिकिड़ो अंदाज़ आहे न आउं ज़ाहिर आहे। तव्हांखे टुकड़ी ॾियां थो कहिड़े नमूने पेश करियां थो सही ॻाल्हि कहिड़े वे में पेश करियां थो जीअं मुंहिंजे साथ चयो सिर सॼण खे सूखड़ी
तो कख लहे या लख लहे तू तुरारो तर्क कर तोहफ़ा न तोड़ींदे ॾिठा वाह वाह तोहफ़ा कोन तोड़बा आहिनि त हाणे ॻाल्हि इहा आहे त यानी माण्हू पेशकश खे बि ॾिसंदो आहे त हिकिड़ी शइ हुन में मवाद कहिड़ो आहे पेशकश जो अंदाज़ कहिड़ो आहे त मौली साहब जो जेको अंदाज़ बयां आहे हिकिड़ो मवाद शाइरी जो मवाद उनजो तख़युल उनजो ख़्यालु उनजी फिलॉसफी या उनजो मतन या उनजो जेको मोल मतो वग़ैरह जेको आहे मक़सदु उहो सॼो अची वञे थो उनखां अलावा उनखे हू पेश थींदो ऐं सम्झां थो त जेकॾहिं हाणे मूं त मौली साहब ते कमु कयो आहे जेकॾहिं आउं चवंदुसि इहा ॻाल्हि त माण्हू चवंदा मुबालगो आहे सही मुबालगो माना एग्ज़ैजरेशन माना ॻाल्हि थोरी वधाए करे पर आउं चवां थो त जेकॾहिं सच पुछो मूं दुनिया जा शाइर पढ़िया आहिनि सही ॻाल्हि उर्दू अंग्रेज़ी इहो सभु जेके पर पेशकश जे अंदाज़ में मौली साहब खां मथे मूंखे को बि सुहिणो शाइर कोन्हे आहे पेशकश जो सुहिणो आहे तमामु हालांकि उर्दू शाइर ख़तरनाक आहे आउं तव्हांखे ॿुधायां हुन जा रुॻी तव्हां फिल्मी शाइर ॾिसो के घटि आहिनि रुॻी राति ई उहो कल्ह कहिड़ो गानो पियो ॿुधो हुई कर में जानती प्रीत किए दुख होए रे तो नगर ढंढोरा पीठ थी के प्रीत न करियो कोई यो शकील बंदायो नी सही नगर ढंढोरा पीठ थी के प्रीत न करियो कोई हाँ तव्हां ॾिसो कटती नहीं है गम की रात आके ठहर गई है क्या नींद तो खैर को सो गई क्या मौत भी मर गई है क्या हाणे इन्हनि जा तव्हां ॾिसो न केॾा नंढड़ा ख़्याल पर केॾा ख़तरनाक आहिनि हाँ बिल्कुल न मिलता गम तो बर्बादी के अफसाने कहाँ जाते अगर दुनिया चमन होती तो वीरानी कहाँ जाती नंढड़ो ख़्याल है पर ॻाल्हि कहिड़ी वॾी मफ़हूम वॾो हुनजो मक़सदु वॾो आहे हैं दुआएं दो खतरनाक मिसरा तो चवे शकील बदर दुआएं दो हमने मिट कर मोहब्बत तुमको सिखला दी असीं पाण जो जेको ख़तम थी वियासीं पर तोखे मोहब्बत सां सेखारे ॾिनी दुआएं दो सम्झो न हमने मिट कर मोहब्बत जलती शम्मा महफ़िल में तो परवाने कहाँ जाते असीं न जलूं आहे त अमीर असांजा फेरा कोन कढो असीं जलिया आहियूं तॾहिं फेरा था कढूं पर मौली साहब चए थो मौली साहब वरी इख़्तिलाफ़ थो करे हिन ॻाल्हि सां पतंग पाणी पचन पिण में शमा रत रोए त छा थी मौली साहब जहिड़ी स्टाइल ई आहे हीउ ॾिसो न भई हुन शमा ते आया हू चए थो न हुननि जो कमु ई पचण आहे पतंग पाणी पचन पिण में शमा रत रोए त छा थींदो खथूरी खून लिकणा कीन ख़बरूं ख़ैर जूं अॻिते खथूरी खून लिकणा कीन ख़बरूं ख़ैर जूं अॻिते तूं दामन तां रत जा दाग धोयो धोए त छा थी ऐं दामन तां तूं रत साफ़ करे छॾ पर खथूरी खून लिकणा कोन्हे हाँ हयाती तूं हुजी हिकु शल मुंहिंजे मोए त छा थींदो असीं मोआसीं छा थियो है न त ॻाल्हि इहा आहे त यानी पाण बि उन दुकान ते चवंदा जिते सभु को वखर मिले हा बिल्कुलु त मौलवी साहब वटि वखर तमामु घणो आहे माना जेको मौज़ू तव्हां खणंदा मिसाल जी ॻाल्हि त ओड़ो शेर उतां मिली वञे थो पर ॻाल्हि इहा आहे त ज़्यादती बि वॾी थी आहे ज़्यादती त साईं बिल्कुलु थी आहे सम्झो न ज़्यादती त थी आहे पर ज़्यादती मौलवी सां जेका थी आहे हुननि पंहिंजे डप में कई आहे हा बसि पोइ हुननि पंहिंजे डप में इहो सभु कुझु कयो आहे ॻाल्हि इहा आहे त असां वटि पहिरीं मुक़दम छा आहे असांजी ॿोली आहे जी हा मुक़दम असां वटि ॿोली आहे ॿोली आहे ॿोली जो हाणे जेको बि रखवालो आहे जीअं शाह भिटाई असांखे सदियुनि जी ॿोली बचाए ॾिनी न त उहा मतरूब थी वञे हा बिल्कुलु उहे लफ़्ज़ जेके आहिनि से ख़तमु थी वञनि हा पर उहा हुन पंहिंजे शाइरी में हाणे असांखे बचाए ॾिनी बिल्कुलु उन शाह खां पोइ हिकिड़ो वॾो गैप आहे माना वॾो गैप आहे वरी जेकॾहिं शाइरी थी आहे त शाह जे ई तरीक़े ते थी आहे माना जे ख़लीफ़े नवीश कई त उन तरीक़े ते कई इन जो नतीजो इहो निकितो तूं गुम थी वियो सम्झो न अंदाज़ ॿियो कोन्हो हा अंदाज़ ॿियो
हाणे हाणे वरी को नओं अंदाज़ हुजे हा जेको शाह खां डिफरेंट हुजे हा जदीद अंदाज़ हुजे हा। ज़ाहिर आहे हाँ। त हिकिड़ी डिफरेंस जॾहिं शइ डिफरेंट थी वेंदी आहे त वारी उभरी निकिरंदी आहे दिलचस्प थी हाणे वेंदी उहो मल्हार नवान हुजे हा नवान हुजे त मल्हार साहब खे पंहिंजो स्टाइल आहे सही हुन स्टाइल खे तव्हां नकल कोन कयो आहे सही त पंहिंजो स्टाइल आहे ऐं वरी तव्हां ॾिसो त मल्हार साहब खां पोइ जा जेके शइ हुननि वरी मल्हार साहब जे स्टाइल खे अपनायो अपनायो बिल्कुलु बिल्कुलु है न? खोड़ शाइर आहिनि काफ़ी उहो अंदाज़ अपनायो बल्कि उनजा रदीफ़ ऐं जेके गज़ल चई शेर चया जीअं तालिबुल मोरा चयो त महिरबानी ॿी त वई पर मोह ॾेखारण खां बि मोदी साहब चयो महिरबानी ॿी त मुई पर मोह ॾेखारण खां बि मोदी साहब जो पहिरियों या हा ऐं ॿियो ॾिस तुंहिंजे नैण तूं निहारण खां बि वे हिन में मोदी साहब जो हिकिड़ो ख़तरनाक शेर आहे त दर मथे दरख़्वास्त ॾिनमि ठार दिलि या ॿार दिलि हिकिड़ो त कमु कर बिल्कुलु दिलि न ठारी दोस्त दिलि पर दाग़ ॿार खां बि वे हिकिड़ो त कमु करी हिन जॾहिं जीगे जियारण खां ॾिनई जानी जवाब जियारी त कोन मार मारी पर मिठा महबूब मार खां बि वे तोखा इहो कमु कोन हा ॾिसो न इन में जेको मौली साहब अंदाज़ रखे पर मयारूं उहे मयारूं जेके तव्हां ऐं असांजूं घर जूं मयारूं बाज़ार जूं मयारूं या मिसाल जी ॻाल्हि असांजे रीत रस्मनि में जेके मयारूं हिक ॿिए खे अचनि थियूं उहे मयारूं ॾिए थो हिन उनमें मयारुनि में हिकिड़ो अंदाज़ जेको हुनजो आहे एॾो सलीस ऐं अवामी अंदाज़ आहे जीअं मिसाल अॻु हीअं लाई हीअं अॼु हथ ॾींहं तूं हिकिड़ो हाणे इहो असांजो अवामी अंदाज़ आहे सही यार हथ ई शाबाश हुजे यार कभी या शाबाश हुजे हथ हिकिड़ो ॾिनई ॿ हथ कोन मिलाई अॻु हीअं लाई हीअं अॼु हथ ॾींहं तूं हिकिड़ो हिकिड़ो हाणे इहो स्टाइल जेको आहे न मल्हार साहब जो हथ हज़ारनि जी हयाती है तो सवा ॾे कोई तंहिंखां कुते कांगे कीअं तूं हिकिड़ो तूं पढ़ंदो ई सही गज़ल आहे हा या ॾे कोई तंहिंखां कुते कांगे कीअं तूं हिकिड़ो वरी चए थो तजुर्बो बि माना असंद ते था कनि त वे वटी में ऐं वरी मज़ाक सां था चवनि चून वैसी आए ई आबे हयात सौ सिधो ज़हर पियो आहे वो चवंदा पोइ चवनि था आबे हयात आहे अहमद एतबार कोन थी जेकर पर्ख पाणे पुर पियालो जे पीए तूं हिकिड़ो आहे पीर सिकिड़ो मरींदो या बचींदो असीं चऊं था आबे हयात आहे तूं हुनखे ज़हर थो नी हिकिड़ो प्यालो खणी तजुर्बे ख़ातिर पी ॾिस वाह पर्ख पाणे पुर पियालो जे पीए तूं हिकिड़ो वाह हाणे भेण हाणे ॿुधायो त सही ई मिड़ई मक़सद ॿिए मक़सद मीहो अहमद अजीब ॻाल्हि आहे काफ़े जो काफ़ी कंपैक्ट जंहिंखे चइबो आहे राइम माना एॾो कंपैक्ट जेको एॾो भरियल काफ़ियो थो ॾे एॾो भरियल काफ़ियो कंहिं शाइर जो बेशक वालाने जो हिकिड़ो मूं गज़ल में ॿुधो त बाग़ में बेशक कंदा पर फुल बि फुटणा था फटणा कोन्हे बाबा फुल बि फुटणा था पवनि लिख लिकालाए तुंहिंजे लाल लख बि लुटणा था पवनि गलत पढ़ियो न मोदी पेश ॾे वरी उनखे ज़बर करे लिख लिकालाए तुंहिंजे लालण लख बि लुटणा था पवनि साखे सीबाए साईं खे ॿुध तुंहिंजे जी सिफ़त हां साखे सीबाए सुहिणा सूंहं तुंहिंजे जी सिफ़त पर सिफ़त ॿिए जी ॿुधण खां कन बि ॿुटणा था पवनि हां ॿिए जी सिफ़त असीं कीअं ॿुधूं जेको आहे पर सिफ़त ॿिए जी ॿुधण खां कन बि ॿुटणा था कन बि पवनि ॿुटणा था पवनि ओचितो आयम फिरी अॼु उज़र ॿिया आमद ॾिना हिन कचहरी लाइ कहिड़ा कूड़ कुटणा था पवनि खोड़ ख़्वाहिशमंद पर मुंहिंजे ख़र्च खुटणा था पवनि ख़्वाहिशूं घणेई रखंदा पर ख़र्च बि हुजे न लिख लिकालाए लिख लिकालाए तुंहिंजे लाइ हेतिरी हेतिरो दीदार माना झलको लख बि लुटणा था सम्झो त हाणे लख बि लुटणा था पवनि त हाणे उन लाइ खोड़ ख़्वाहिशमंद आहिनि पर दीदार मुकमिल त वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ी झलक लाइ लख लुटणा था पवनि पोइ सॼो दीदार उन लाइ वरी ॿियो शेर चयो आहे मूंखे ॾाढो उहो शेर वणंदो आहे नंढड़नि लफ़्ज़नि में शेर आहे साईं सही पर ॾेखारे मोह सघनि था हर महल महबूब ॾेखारे
हू सघंदा हर महल महांगो पोइ मसइलो छा आहे मगर मूड़ो महांगो आहे अलबत नंढो शइ कुंवार खे मूड़ो ॾिबो आहे न साईं जी आओ जी मगर मूड़ो महांगो आहे अलबत मुंहुं त ॾेखारण लाइ तयार आहिनि बा मूड़ो आंदो अथई मूड़ो ॾे पोइ मुंहुं ॾिस मिठे दिलदार जो दीदार को दम यानी हिकिड़ो घड़ी सेकंड माइक्रो सही सेकंड सही मिठे दिलदार जो दीदार महिरबानी को असलम। दम हे सरे सिर सां त सहांगो आहे ओह वाह साईं वाह जे सिर सां सरे आ मुंहिंजी सिरी लाइन ऐं हिकिड़ो सेकंड दीदार थिए न इहो सस्तो सौदो आहे वाह वाह हैं सरे सिर सां त सहांगो आहे अलबत त हाणे निहार जे नींहुं नांगो आहे अलबत मोदी साहिब जी ॻाल्हि में नींहुं नांगो आहे बाबा वेहण अड़ ते अड़ांगो आहे अलबत छा थो न फिरण ॾे गिर्द गिरदा गिर्द गिरदो सम्झो न त तवकल साण तांघो आहे अलबत भले जेको तो हीअं कुन हीअं पंहिंजा फेरा पियो ॾे पर जेको तो वटि तवकल जो तुरो आहे त तुंहिंजे लाइ इहो तांघो आहे वाह 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 हैं? वाह साईं वाह तवकल साण तांघो आहे नंढा नंढा गज़ल पर उनमें हिकिड़ा वॾा वॾा मिसाल जेके आहिनि से मोदी साहब पेश थो करे मूड़ो महांगो आहे ओह ॻाल्हि इहा आहे मूड़ो के हाणे जहिड़ी हस्ती ओड़ो दीदार ऐं जहिड़ी हस्ती जहिड़ो मक़ाम ओड़ो दीदार ओतिरो मूड़े जी क़ीमत बेशक सही आहे न नंढे में नंढो इहो आहे सिर ॾियणु नंढे में नंढी आख़िरी हदी आहे। इहा त इहा आहे त उहो चई वियो आहे न मथे खां वधि न मुल मूं वटि सम्झो न मिठे मौला जी मर्ज़ी लाइ मथे खां वधि न मुल मुंह वटि बिल्कुलु ऐं वधि मथो ई ॾेई सघां महिरबानी नवाब अली राव ॿियो साहब आउं छा थो महिरबानी ॾेई सघां बसि सिर आहे कंहिं बि संदेस कार तां ही सिर वियो सदके सदके थियो। थियो हां बिल्कुलु जे अचे महबूब थी मन घुरियो महिमान थी कंहिं बि संदेस कार तां ही सिर वियो सदके महिरबानी थियो असलम ॻाल्हि इहा आहे त अॼु अखियुनि जा पेच पाए वाट तां वेंदे ॾिठमि इन अखियुनि जे आर तां ही सिर वियो सदके थियो वाह वाह इन अखियुनि जे आर तां ही सिर वियो सदके थियो आहे अल्लाह जे अफ़ु में आस अहमद खे घणी पोइ तंहिंमें बख़्शण हार तां ही सिर वियो सदके थियो वियो त भाउ ठीकु आहे उहा सदके थियो हा त ॻाल्हि इहा त वधि में